तां पढ़ी सो सूरह यूनुस फरमाई वयअबुदून मिन दूनिल्लाहि मा ला यदुर्रुहुम व ला यनफअहुम यक़ूलून हाउला शुफाउना इंदल्लाह। फरमाए इबादत था कने रंजी न इन्हनि खे नफ़ो ॾियनि न नुक़सान, न मारे सघनि न जियारे सघनि, न ॿोड़े सघनि न तारे सघनि, न बीमार करे सघनि न तंदुरुस्त करे सघनि, न बे औलाद करे सघनि न वरी औलाद ॾेई सघनि, न ही भींगियो करे सघनि न ही मालदार करे सघनि। यअबुदून मिन दूनिल्लाहि मा ला यज़ुर्रुहुम व ला यनफअहुम। फरमाए अहिड़नि जी इबादत था कनि। आज़ान थे अल्लाह फरमाए थो अहिड़नि जी इबादत था कनि न इन्हनि खे नफ़ो था ॾियनि न नुक़सान। नज़रियो छा हो हाउलाए शुफाउना इंदल्लाह, ये अल्लाह वटि असांजा सिफ़ारिश आहिनि, असांजी ॿुधे कोन थो, हिननि जी टारे कोन थो। सम्झो ॻाल्हि खे, क़ुर थो चए कोन पिया सूरह यूनुस आहे, पढ़ी ॾिसो मुस्लमानो। अल्लाह फरमाए थो त हिननि जो नज़रियो हो, हिननि जो अक़ीदो हो, मञूं था त ही ख़ालिक कोन आहिनि, मञूं था त आसमान जो रब अल्लाह आहे, मञूं था त अर्श अज़ीम जो रब अल्लाह आहे, मञूं था त ज़मीन जो रब अल्लाह आहे, मारण वारो उहो आहे, ॾियण वारो, पर हक़ीक़त इहा आहे त असांजी ॿुधे कोन थो, जी टारे कोन थो। क़ुल तुनब्बिऊन अल्लाह बिमा ला यअलम फ़िस समावाति वला फ़िल अर्ज़,
ए मुंहिंजा पैगंबर चवनि के एड़ी खबर तां अल्लाह ते ॿुधा त जेको आसमानी ज़मीन में नथो ॼाणे आओ रब मुखे ॿुधायो त मूं कहिड़े दौर में चयो न मूं तौरेत में चयो न मूं ज़बूर में चयो न मूं इंजील में चयो न मूं क़ुरान मजीद में चयो आहे न मूं सोफ़े मूसा में चयो आहे न सोफ़े ईसा में चयो आहे आख़िरकार तव्हां किथां का शइ हासिल कई कंहिं तव्हां खे ॿुधायो त आउं बग़ैर वसीले जे कोन थो ॿुधां का त दलील ॾियो न मूंखे अल्लाह चए थो त जॾहिं मूं का ॻाल्हि ॿुधाई न आहे तव्हां कीअं पंहिंजे तरफ़ां चई छॾियो त असांजी ॿुधे कोन थो अल्लाह जा बाना त हर हिक जी ॿुधे थो लहू दावतुल हक़ जिनखे पुकारण हक़ आहे उन मालिक खे सॾण हक़ आहे वल्लज़ीन यदून मिन दूनिही ला यस्तजीबून लहुम बिशैइन इल्ला कबासित कफ़ैन इलल माء लियबलुग फा वमा हुवा बिबालिगि वमा दुआउल काफ़िरीन इल्ला फी ज़लाल 13 सिपारो सूरत इरादा जिन मालिक के पुकारण हक़ आहे उन खां सवाइ जिन खे बि पुकारियो था ला यस्तजीबून बिशैइन कि कंहिं बि ज़र्रे बराबर तव्हांखे जवाब नथो मिली सघे कबासित कफ़ैन इलल माء त छो त तव्हांखे इंसान हिकु मिसाल ॾियां हिकिड़ो शख़्स पाणीअ जे साम्हूं निगाह करे बीठो हुजे ऐं पाणी खे चवे त मुंहिंजे वात में पओ वमा हुवा बिबालिगि कॾहिं बि पाणी हली हुनजे वात में कोन वेंदो हलूमला दरिया ते वेझो आहे सभु ताक़त जी मिनतूं कयो बाबा अचो पाणी असीं ॾाढा उञारा आहियूं हले केतिरो ॾींहंनि खां महिरबानी करे असांजे वात में अचो छा पाणी करे हले ईंदो खूह तां ईंदो या तव्हां खूह ते वेंदो अल्लाह चए थो त मिसाल सम्झो मुंहिंजो ख़ौर सां त जिन खे तव्हां मूंखां सवाइ सॼो पिया मिसाल इहो आहे त जीअं पाणी तव्हांजे वात में नथो अची सघे तीअं तव्हांजो सॾु गुनाह पुॼी कोन थो सघे सवाल ही पैदा कोने जी तव्हांजी पुकार गुमराही खां सवाइ कुझु बि कोन्हे ومن أضل ممن يدعو من دون الله من لا يستجيب له إلى يوم القيامة وهم عن دعائهم غافلون कि इन शख्स खां वधीक ॿियो केरु गुमराह थी सघे थो जो अल्लाह खां सवाइ ॿियनि खे आवाज़ थो ॾे ॿियनि खे सॾे थो मन ला यस्तजीब लहु इला यौमिल क़ियामह कि क़यामत ताईं जवाब नथो मिली सघे छो वमन दुआए गाफिलून जे पुकार गां जे सदन गां गाफिल आहिनि उनखे का ख़बर न आहे त असांखे केरु पियो सॾे सॾ चई ॿुधंदा त जवाब ॾींदा न रब तो चवे त तव्हां केतिरो बि सॾींदा रहो केसीं ताईं अल्लाह बैंड लॻाए छॾी भई साल 2 साल 100 साल 2000 साल इला यौमिल क़ियामत की त क़यामत ताईं तव्हांखे जवाब नथो मिली सघे भले तव्हां सॾींदा रहो पर कुझु बि कोन थींदव जॾहिं ॿुधी कोन था सघनि जॾहिं हू गाफ़िल आहिनि अल्लाह जा बानो त कीअं तव्हांजे सॾ खे ॿुधंदा कीअं तव्हांजे मसइले खे हल कंदा अल्लाह चवंदा अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम कि अल्लाह उहो जेको ज़िंदा आहे हमेशा रहण वारो आहे काइम ऐं दाइम आहे ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम कि अॼु ताईं सुतो बि न आहे अरे सुम्हण त परे जी ॻाल्हि आहे कि वेठे वेठे रखे निंड जो झटको बि न आहे आयो जागे पियो ॾिसे पियो हर शइ ते क़ादिर आहे हर हिक जी ज़बान ॼाणे थो कहिड़ी बि ज़बान ॻाल्हाई जहिड़ी बि तुंहिंजी मादरी पादरी जहिड़ी ज़बान अथई जिथां बि ॻाल्हाई थो अल्लाह चए थो त आउं ॻाल्हि खे ॿुधां थो जेको ॿुधण वारो आहे जेको ॾिसण वारो आहे ऐं जंहिं वटि मसइले जो हल आहे कि मूंखे छॾे तूं दर्द जूं ठोकरूं खाई पियो मिलंदई कुझु बि कोन हलिया अच मुंहिंजे दर ते अच मुझे आवाज दे अच मुझे किताब दे अच मुझे पैगंबर जी सुन्नत दे त तोखे हर शइ में मिली वेंदी ऐं बाक़ी जिन खे तव्हां सॼो पिया ॿुधनि कोन था बल्कि वैदा उशरन नास कानू लवादा व कानू बिबादतिन काफिरीन कि जॾहिं माण्हू खे कम जे ॾींहुं गॾु कंदुसि पोइ जिनके सॼो पियो वञे कि उहे क़यामत जे जा दुश्मन थी पवंदा हुनजी इबादत जो इनकार कंदा मान न मान में तेरा मेहमान अरे बात तोखे सुञाणा बि कोन थो
चई नबा तूं तुंहिंजो महिमान आहियां, तारीफ़ त करां, आयो किथां आई? त हिते अल्लाह फरमाए थो त जिन खे बि मूंखां सवाइ सॼो पियो वञे। पहिरीं ॻाल्हि ॾिसो, जिन खे बि सॾी न पिया, छा उन्हनि चयो छा हिननि खे असांखे सॾींदा कयो? ॾेखारियो। इल्ला समान सम्मयतुम अंतुम आबाकुमा अंज़लल्लाहु बिहा मिन सुल्तान। अल्लाह चए थो जेके बि तव्हां नाला पाण रखिया आहिनि, ही जेके बि ग़रीब नवाज़ तव्हां रखियो, दाता बि तव्हां रखियो, गौस बि तव्हां रखियो। केरु रखियो आहे? अल्लाह चए मूंखे ॾेखारियो न, मूं कहिड़ी जॻह ते नाला ॿुधाया आहिनि, मुंहिंजे पैगंबर तव्हांखे ॿुधाया आहिनि। इल्ला समान सम्मयतुम अंतुम आबाकुमा अंज़लल्लाहु बिहा मिन सुल्तान इनिल हुक्म इल्ला लिल्लाह अमरल्ला ताबुदु इल्ला इय्याह ज़ालिका दीनुल क़य्यिम वलाकिन अक्सरन नास ला यअलमून। के नाला तव्हांजे अपना न रखान, के रखान? रब जो नाला तव्हां ऐं तव्हांजे वॾनि रखिया आहिनि, तव्हांजे अबनि ॾाॾनि रखिया आहिनि। मांदल्लाह बिहा मिन सुल्तान, रब ने जरा का बि तव्हांखे चिठी न आहे ॾिनी, का बि सनद न आहे ॾिनी, का बि रसीद न आहे ॾिनी, को बि रेफरेंस तव्हां वटि न आहे, को बि नोटिफिकेशन तव्हां वटि न आहे, को बि ऑर्डर तव्हां वटि न आहे, कंहिं क़िस्म जी लिखत तव्हां वटि न आहे। त अल्लाह फरमाए थो त जिन खे बि मूंखां तव्हां सॾियो पिया, जिन खे बि तव्हां मुख़्तलिफ़ पंहिंजा रब बनाया आहिनि, मुख़्तलिफ़ तव्हां पंहिंजा महबूद बनाया आहिनि, कि इन बनाइण में नालनि में तव्हांजो पंहिंजो मामलो आहे, मूं किथे बि तव्हांखे सनद न आहे ॾिनी। जॾहिं सनद न आहे त बेसनद ॻाल्हियुनि जे पोयां छो लॻो आई? इहे माण्हू दुश्मन थी बीहंदा उन्हनि जा, अल्लाह खे सुञाणो बि कोन था। अॼु खां 1400 साल पहिरीं फोत थी विया, अॼु खां 200 साल पहिरीं फोत थी विया, अॼु खां 700 साल पहिरीं फोत थी विया ऐं वीचारा पंहिंजे कब्रनि में पहुची विया, पंहिंजे मक़ाम ते पहुची विया, जेको हुन जो जेतिरी ज़िंदगी। अॼु तूं उन्हनि खे नाला वठी पुकारी पियो, न तोखे सुञाणनि, न तुंहिंजो ताल्लुक, न तुंहिंजो वास्तो, आख़िरकार सचा त आहिनि, सुञाणो कोन था मालिक। ये आहिनि केरु? उन्हनि खे कंहिं चयो? असां ने उनके चयो आहे, या त असांजी का लिखत ॾेखारी न त वरी असांखे सॾींदा कयो। अल्लाह चए थो मूंखे सॼो, जेको चवे पियो मूंखे सॼो, उन खां तूं लवाई पियो। जिन तोखे चयो न आहे, तूं ज़ोरी हुनजे पोयां लॻो आहीं। यादि रखो, अल्लाह ताला मिसाल ॾिना त जिन माण्हुनि जो अक़ीदो आहे त अल्लाह जा नेक बाना, हिननि खे दुनिया में वञण खां पोइ बि सभु कुझु मालूम आहे त छा पियो वहे वापरे, कहिड़ी मुंहिंजे मुरीद ते मुसीबत आहे, कहिड़े हिन माण्हू ते मुसीबत आहे। पर अल्लाह चए थो त न, हिननि खे का ख़बर न आहे। कीअं? औ कल्लज़ी मर्र अला क़रयतिन वहिय ख़ावियतुन अला उरूशिहा क़ाल अन्ना युहयिल्लाहु बअद मौतिहा फअमातहु अल्लाहु मिअता आम सुम्मा बअसहु क़ाल कम लबिस्त क़ाल लबिस्तु यौमन औ बअद यौम क़ाल बल लबिस्त मिअता आमिन फंज़ुर इला तामिक व शराबिक लम यतसन्ना। ए मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिननि खे मिसाल हिकिड़े शख़्स जो, औ कल्लज़ी मर्र अला क़रयतिन, हिकिड़े ॻोठ खां गुज़री रहियो आहे। वो ॻोठ नओं तबाह थियल आहे, लाश विकिरिया पिया आहिनि, घर किरिया पिया आहिनि। चए थो अल्लाह हिनखे कीअं ज़िंदा कंदो? फअमातहु अल्लाहु मिअता आम, रब चए थो हिनखे बि मूं 100 साल मारे छॾियो। केरो? वो आम माण्हू कोन हो। अल्लाह जो नबी उज़ैर अलैहिस्सलाम घणा मुफ़स्सिरीन इहो ई था चवनि त नबो जी विलायत में इनकार अथव छा? हुनजे शान में इनकार करे सघो था? आनीक नबी आहे, गुज़रे पियो, पंहिंजे गॾह ते सवार आहे। उन ज़माने में इहे सवारियूं हुयूं, लैंड क्रूज़र ऐं गाॾियूं कोन हुयूं, प्लेन कोन, जहाज कोन हुआ, इहे गॾह घोड़ा खच्चर इहे हूंदा हुआ, वॾा ओखा सफ़र हूंदा हुआ। अल्लाह चए थो हिनखे मुंहिंजो तूं फोत थी वञ, मारे छॾी। सुम्मा बअस, फरमाए पोइ हिनखे मूं उथारियो, वरी हिनखे मूं ज़िंदा कयो। हिन खां सुवाल कयो वियो कम लबिस्त, ऐं मुंहिंजा बाना ॾे ख़बर हिते तोखे घणी देरि थी आहे, घणी देरि तरसियो आहीं।
कि तू लबिस यौमन बाद यौम, लगे थो तो मूंखे ॾींहुं गुज़रियो आहे पर न शायदि 2-3 कलाक गुज़रिया आहिनि। قال بل لبثت 100 عام فانظر الى طعامك وشرابك لم يتسنى। ओ मुंहिंजा बाना ते साल या 2 साल जी ॻाल्हि कान्हे, पूरो 100 साल, 1 सदी तोखे गुज़री वई आहे। 100 साल कुरान पे चए, सूरह बकरा है, 84 पारो है, खोले ॾिसजां। अल्लाह जो नबी है, जिन जो अकीदो है तो उनके सब कुछ खबर है, तो जवाब छा करण घुर्जे आ। साईं मूंखे पूरा 100 साल थी विया, पर खबर है न असियो न, जेकॾहिं ख़बर न आहे तॾहिं छा थो चए, लबिस यौमन बाद यौम, आउं हिते रहियो आहियां ॾींहुं या ॾींहं जो हिसो। असल में हुतां गुज़रियो पे अल्लाह जो बानू, अल्लाह जो नबी, तो उन वक़्तु ईअं सम्झो त सुबुह जो टाइम हो, ऐं जॾहिं हिनखे उथारियो वियो त शाम जो टाइम हो। उन इहो सम्झो त सुबुह जो गुज़रियोसि, शाम जो थियो, पर रब साईं छा फरमायो, न तूं पूरा 100 साल गुज़ारे चुका आहिनि। पर फंज़ुर इला तआमिक व शराबिक लम यतसन्ना, पंहिंजे खाधे पंहिंजे पीअण ॾे सॼा ताईं बासी ख़राब न आहे थियो। मालिक जा कम 100 साल गुज़री चुका आहिनि। अल्लाह चए थो खाधो तुंहिंजो पियो आहे जेको करे खयो पिए में, जी साईं ज़रूरत ई चलो पियो अथई, अॼु ताईं ख़राब न आहे थियो। फंज़ुर इला हिमारिक, पर तुआरी कॾहिं ॾिस, हुन जूं हॾूं ज़ाहिर आहिनि। हाणे तुंहिंजे साम्हूं जूं हॾियूं जोड़ींदासूं, पोइ हिन ते गोश्त चाढ़ींदासूं, पोइ हिनखे खल चाढ़ींदासूं, पोइ वरी तुंहिंजी हिनखे सवारी कंदासूं। पोइ अल्लाह छा मालूम थियो, क़ुरान मां इहो मालूम थियो त हिन दुनिया मां जेके अल्लाह जा नेक बाना गुज़री चुका आहिनि, पोयां जी का ख़बर न आहे। जंहिंजो अक़ीदो आहे त ख़बर आहे, हिन क़ुरान में अल्लाह मिसाल ॾिना त आउं तव्हांखे ॿुधायां थो त बेख़बर आहिनि, इनखे का ख़बर न आहे। अचो तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधायां क़ुरान मां, सूरत कहफ 16 सिपारो, पाण सिंधी में चवंदा आहियूं ग़ार, अरबी में चइबो आहे कहफ। असहाबे कहफ मशहूर आहिनि। अल्लाह छा चयो, फितियतुन आमनू बिरब, नौजवान पंहिंजे रब ते ईमान आंदऊं। हाणे मूंखे तव्हां ईमानदारी सां ख़ुदा रा ॿुधायो, जंहिंजे ईमान जी गवाही मुंहिंजो रब ॾे, पोइ ॿिए कंहिं गवाही जी ज़रूरत आहे छा? जो घणा माण्हू पुछंदा आहिनि न, साईं आदम अलैहिस्सलाम जो ऐं हवा अलैहिस्सलाम निकाह कंहिं पढ़ायो? हाणे उन जो निकाह लॻे थो को खाधो खाइणो सलेगा, दावत कार में ॾाढो मना वीचारो परेशान आहे। रब चई छॾियो आदम तुंहिंजी ज़ाल आहे, अञा बि ॿियनि जी ज़रूरत पवंदी? रब जे हूंदे ॿियनि जी गवाही जी ज़रूरत आहे छा? बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह अन्हा फ़ख्र कंदी हुई ॿियनि अज़वाज मुतहरात ते, चवंदी ॻाल्हि ॿुधो, तव्हांजो निकाह ज़मीन ते थियो, मुंहिंजो आसमान ते थियो। कीअं? अल्लाह फरमाए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अॼु खां पोइ तोखे मूं हुनखे तुंहिंजे निकाह में ॾिनी। छा पैगंबर ॿियो निकाह पढ़ायो कंहिंखां? साबित कयो। त उन करे इहे ॿारहं ॻाल्हियूं हूंदियूं, निकाह कंहिं पढ़ायो, मिड़ी मौली साहब खे मुंझायूं था, मुंझ न खां मगा परेशान न थी, तूं रुॻो पंहिंजे निकाह जो फिक्र कर, सम्झे? अल्लाह चए थो त मुंहिंजा ईमानदार बाना हुआ, तौहीद वारा हुआ, तौहीद वारा हूं ई कोन वञूं। या पुरानी ॻाल्हि आहे, नई ख़बर कान्हे, शुरू खां वठी जंहिं चयो आहे त मुंहिंजो रब हिकु अल्लाह आहे, अल्लाह चए थो क़रीब आहे त हिनखे मारे विझनि माण्हू। छो इहो आवाज़ को मामूली कोन्हे, ईअं ई थियो। ये कुछ नौजवान हुआ इलाके जे माण्हुनि चयो त हुननि खे मारियो वियो, हल कोन थो, चवंदा त जान हर कंहिंखे प्यारी आहे, निकिरी पिया, अब हलूं, हिते रहण जी कोन ॾींदा। अल्लाह फरमाए थो त हलिया आहिनि त अगरि कुतो हुयो,
माण्हू ते की बचो सी कुतो छा थींदो कुते जो छा थींदो कुतो कुतो आहे वो किथे जो हुजे मदीने जो हुजे पाकिस्तान जो हुजे अमेरिका जो जंहिंजो नालो कल्ब आहे कुतो आहे त कुतो ई रहंदो न बा बाक़ी अल्लाह जी मर्ज़ी आहे जेखां कम वठे जॾहिं वठे जेतिरो वठे हुनजी मखलूक आहे न हिकिड़ो हमरा सफ़र में आहे ॾाढी उञ लॻुसि खूह में लथो हिकु रिवायत में औरत आहे हिकु रिवायत में मर्द जो ज़िक्र बि अचे थो हिकु रिवायत में औरत जो बि आहे ऐं औरत बि बेकार हुई पानी पी जो निकिती थी ॾिसे हल कुतो जेको आहे तो मिटी चटे वेठो गप हिनखे वॾी उञ लॻी आहे हीअ त अल्लाह जी मखलूक आहे हिन पंहिंजा मोज़ा लाथा पानी भरिया कुते खे प्यारी रब करीम खे अदा वणी वई अल्लाह हिन जी हेॾी माना गुनाह जे हूंदे हिनखे जन्नत में दाख़िल कई कुतो अल्लाह जी मखलूक आहे उहा अलॻि शइ असांजो इनकार कोन था कयूं पर हाणे हिन में परेशानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे त कुते जो छा थींदो कुते में तुंहिंजो वञे छा सुम्ही रहिया गार में अची अल्लाह चयो सुम्ही रह निंड ॾेई छॾीमान केतिरी वलबिसू फी काफिन सलासमियतिन सनीन वज़दादू तिसा सूरत काफ शुरू सी पारो आहे अल्लाह जे तो रहा पंहिंजी माने गार में 309 साल 309 घणा साल सुमारे मान वलबिसू फी काफिन सलासमियत की रहा न गार में 300 साल वज़दादू तिसा अञा बि 9 साल ॿिया ॾिना मान माना 309 साल निंड पिया आहिनि सुता पिया आहिनि बता सब में काज़ुम रुकूद वनुकल्लिबुहुम ज़ात यमीन व ज़ात शिमाल वकल्बुहुम बासितुन ज़िराए बिल वसीद ओ ॾिसण वारा तू ॾिसंदे ते जागन पिया हालांकि जाॻिया कोन पे सुता पिया असीं उनजे पासनि खे मटायूं पिया कॾहिं साॼे त कॾहिं खाॿे वकल्बुहुम बासितुन ज़िराए बिल वसीद की कुतो चौंक ते माना मुंहं ते गार जे मुंहं ते पेर विछायो जाॻे चौकीदारी पियो करे कुतो जाॻे पियो धणी सुता पिया सुता बि केतिरा 309 साल सूरत काफ आहे जेकी ॻाल्हि कयां पियो त वञी क़ुरान खोले ॾिसो मुस्लमान नंढन وكذلك بعثناهم يتساءلون بينهم قال قائل منهم كم لبثتم قالوا لبثنا يوما أو بعض يوم रब जे तो मुन खे उथारियो निंड मां उथो उथिया तव्हां त हिकिड़े खां सुवाल कनि قال قائل منهم كم لبثتم हिकिड़े पुछियो वाजो ख़बर पाण केतिरी देर ते रहिया आहियूं قالوا لبثنا يوما أو بعض يوم यार लॻे थो त पूरो ॾींहुं पाण खे गुज़री वियो आहे बेचो त ॾींहुं किथे गुज़रिया 2-3 कलाक पहिरीं सुतायूं वलबिसू फी काफिन सलासमियतिन सनीन मुंहिंजो रब थो चवे त 309 साल सुतानि ॿई बुज़ुर्ग नेक वली अल्लाह जा माना मोमिन था चवनि त असांखे लॻे थो त यार हिते ॾींहुं थियो आहे बेचो किथे यार ॾींहं जा कुझु सो माना 2-3 कलाक पहिरीं सुतायूं हाणे ख़ुदा रा पंहिंजे दिलि सां इंसाफ़ था चओ जंहिंजे लाइ रब ईमानदार चवे जिनके इहा ख़बर न आहे त 309 साल अरसो गुज़री वियो छा था चवनि यार 2-3 कलाक पहिरीं त पाण सुता हुआसीं हाणे जिन जो अक़ीदो आहे त सभु कुझु ख़बर हुई त छा चवणु घुरिजे हा हल पाण खे 300 साल गुज़री विया न अञा बगे ॿुधो न قالوا ربكم عالم بما لبثتم चवण लॻा रब खे मालूम आहे पाण जेतिरी देर बि ते रहिया आहियूं फबासु आदकुम ॻाल्हि ॿुधो हिकिड़े मरा खे मोकिलियो त कुझु खाधो वठी अचे पाण उथंदा आहियूं न सुबुह साण चांहि जो प्यालो पाण सिंधी चांहि न पियो त मज़ो कीअं ईंदो आहे हा ईमानदारी अरे बा मुंहुं त धो
चीअ मां मोह करा वरी हीअं करे बदमाशियुनि खे पिचुनि खे हीअं करे चवंदो आहे त तूं प्यालो ॾे त मोह धोइण छाजो आहे अरे वाह जवान अल्लाह जो रसूल फरमान है त जॾहिं सुबुह जो उथी त बाल्टी में या कंहिं बि शइ में पाणी पए डायरेक्ट हथ न विझ कंहिं शइ सां कढी पहिरीं हथ पंहिंजा धो थी सघो हले किथे किथे तुंहिंजो निंड में हथ घुमियो हुजे जरासीम नुक़सान थींदो तोखे चवण लॻा त ॻाल्हि ॿियूं ख़तम कयो यार हमरा खे मोकिलियो पाण लाइ कुझु खाधो वठी हमरा तयारु कयो हाणे नसीहतूं छा था कनि उहा ॻाल्हि ॿुध बच बचाए पाण खे वञा कंहिंसां डेग न कजां नरमी सां ॻाल्हाइजां पर यार ॻाल्हि ॿुधे पकड़िजी पई सिधो माण्हू असांजे मथां न बिहारजां हाणे ईमानदारी ॿुधायो जेको ख़ौफ़ खणी सुतान उहो ख़ौफ़ खणी उथियान यार जेकॾहिं पाण ॿधिजी पियासूं पाण जे ज़ाहिर थी पियासूं छा थींदो पाण खे संसार करे छॾींदा पत्थर हणाए पाण खे माराए छॾींदा या चवंदा असांजे दीन में दाख़िल थी वञो जेकॾहिं असां उनजे दीन में दाख़िल थियासूं त कॾहिं बि कामयाब कोन थींदासूं तव्हां पाण सोचो 309 साल गुज़रण खां पोइ धणी उथियान उहो ई फिक्र आहे त यार किथे ॿधिजी न पऊं किथे परेशानी न थिए हमरा के नसीहतूं पिया कनि त यार कंहिंखे ॿुधाइजा न असांजो ऐं पाण में पिया कनि त करे ॿधिजी पियासूं पकड़जी पियासूं ज़ाहिर थी पियासूं छॾींदा कोन पाण हमरा बाज़ार खणी वियो पैसा दुकानदार चयो भाई पैसा आंदई किथां जी फलाणो बादशाह इहो कहिड़ो बादशाह हिते मूंखे ॿुधायो त पंहिंजे 70 साल में घणा बादशाह गुज़रिया ईमानदारी यादि अथव मूंखे त पहिरीं विसरी विया जॾहिं इम्तिहान ॾियणो हूंदा हुन यादि कंदा हुआसीं क़ाइदे आज़म जा 14 नुकात ॿिया टे सभु यादि आहे पर हाणे विसरी विया ज़मानो थी वियो न भाउ ओ दकियानूस बादशाह किलो ॿियो किलो परेशान आख़िरकार दरवेश खे क्यों तूं आई केरु आयो किथां आई ही रक़म तोड़ किथां आई बहरहाल इन किसे में डेग में कोन वञणु चाहियां चवण जो मक़सद आहे त जिन जो नज़रियो आहे त ही अल्लाह जा बाना कमाए करे सुल्तान दुनिया में पूरी सभु कुझु पोयां ख़बर आहे पर तव्हां ॿुधो क़ुरान जी रोशनी में दुनिया जी ॻाल्हि कोन कंदुसि या त अल्लाह जो कलाम बयान थींदो या मुहम्मद रसूलुल्लाह सां फरमान त हिननि अल्लाह जे बाननि खे ख़बर न आहे त पोयां छा पियो थिए इन जो मक़सदु आहे ग़ैब जो इल्मु इहो इल्मु अल्लाह ताला पंहिंजे नबी खे बि कोन ॾिनो कीअं पढ़ो सूरह अराफ़ कुल ला अमलिकु लिनफ़्सी नफ़अन वला ज़र्रन इल्ला मा शा अल्लाह वलौ कुन्तु आलिमुल ग़ैब लस्तक्सरतु मिनल ख़ैर वमा मस्सनी सू ओ मुंहिंजा पैगंबर तूं ऐलान कर तूं माण्हुनि खे चओ ला अमलिकु लिनफ़्सी नफ़अन वला ज़र्रा आऊं पंहिंजी जान जो बि नफ़े नुक़सान जो मालिक ऐं वारिस न आहियां तूं तले केतिरा पंहिंजा वारिस बनाए छॾिया अले हज़ारे तुंहिंजा वारिस आहिनि ही बि वारिस आहे मुंहिंजो ही बि वारिस आहे ला अमलिकु लिनफ़्सी चओ त पंहिंजी जान जो मालिक ऐं वारिस न आहियां केरु पियो चए मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह फरमाए तो ओ मुंहिंजा पैगंबर तू ऐलान कर तू माण्हुनि खे बिल्कुलु क्लियर ॻाल्हि ॿुधा त आऊं बज़ाते ख़ुद बि पंहिंजी जान जो मालिक ऐं वारिस न आहियां पंहिंजे नफ़े नुक़सान जो मालिक न आहियां जेकॾहिं मूंखे कुझ जूं ख़बर हुजे जेकॾहिं ग़ैब जूं ख़बरूं हुजनि लस्तक्सरतु मिनल ख़ैर केतिरियूं भलायूं जमा करे विझां
वमा मसन सो मुके कदे भी का तकलीफ ना अचया वो खैबर वारे दी मुके मुझे साथन के ज़हर न दिनो वनिया सही बुखारी मशहूर हदीस है खैबर फतह थी वियो यहूदी औरत आई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किसी अज मानी जी दावत मु तवा जी कई आ ठीक आ दावत जो इत्माम की मानू का पूछण लगी तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के गोश्त वाली जगह जानवर वाली केड़ी पसंद आए बुधायो तो कुल हो पाण के ज्यादा पसंद उन में अञा ज़हर भी जोर सां विझे त पैगंबरन के खाईंदो मानी अची वई अल्लाह जे रसूल सां अगर जेके वेठा गड साथी के अब अचो जे पाण में अखलाक चवंदा न के अब अचो खाऊं मानी खाण शुरू थिया अल्लाह जे रसूल पे अटे करे हमिदा पर फरमाए तो पियो इन मानी में कुछ बू पी अचे औरत के घुरायो वियो ये खबर है मानी में ज़हर विधई छा ज़हर विधो छो मुझे जे बादशाह होंदो तो जान छुटी पवंदी अल्लाह जो नबी आहे त अल्लाह बचायो उन ज़हर जे करे बिशर रज़ी अल्लाह ताला नो साहब रसूल ते फौत थी वियो एडो तेज ज़हर अम्मा आयशा रज़ी अल्लाह अन्हा फरमाए थी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिर ताईं मुसा शिकवा कंदा रहा आयशा जेको मुखे खैबर वारे डी ज़हर नो वियो अज भी पंजे जिस्म में तकलीफ महसूस कया हां ईमानदारी से बुधायो जेके पाण वेठा आहियूं के तो मुखे सुञाण के न सुञाण ठीक है ना ऐं असां जे साम्हूं ज़हर जो को मानी पे हुजे मुखे खबर पए हिन में ज़हर आहे और छा चवंदा भले कहो ये तहां के खबर पए हिन खाधे में ज़हर आहे छा चवंदो भले मौली साहब खाई वञे कोन थींदो न छा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खबर हुई त हिन में ज़हर बि आहे ऐं बि तो खाई मुंहिंजा सहाबा बि खाईंदा वलो कुंतु आलमुल गैब लस्तक्सरतु मिनल खैर जेकर मूंखे गैब जो इल्म हुजे हा त घणो भलायो गॾु करे विझां वमा मसनी ज़ुर्र इंसान मूंखे का बि तकलीफ़ कान पहुचे हा मना खबर चाहे गैब जो इल्म अल्लाह का सवा के भी ना है जंगे ओहद लगल पाण 50 मानू बिहारा तीर अंदाज बाबा ही जबल ॾिसो पिया जी साईं हिन ते तव्हांखे बीहणो आहे ॻाल्हि ॿुधो असीं खटियूं या हारायूं ही तव्हांजो हंध आहे तव्हां ॾिसो त असीं खटे विया आहियूं तॾहिं बि तव्हां न लहिजो तव्हां ॾिसो असां हारजी विया आहियूं तॾहिं बि तव्हां न लहिजो हिन जगह खे छॾणो न आहे ठीकु आहे साईं जंग लगी मुसलमान खटे विया काफरन में भाज पइजी वई को किरां भॻो को किरां भॼण लॻो उन वक्त खालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु काफर हुयो मुसलमान कोन हुयो लीड करे पियो के काफरन जी हाणे हुन ॾिठो बल्कि पहिरीं जेके 50 हुआ उन्हनि मां माण्हू चइबा कम त पूरो थी वियो न मुसलमान खटे विया काफर भॼी विया पंहिंजो ते मथे ॿियनि जो कहिड़ो फ़ाइदो अमीर जो ॻाल्हि ॿुधो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नसीहत यादि रखो पाण फरमासीं खटियूं या हारायूं तव्हांखे ते बीहणो आहे चले न बाबा हाणे त खटे वियासीं न 40 माण्हू हेठि हली विया लही विया माल गॾु करण लॻा गनीमत जो जेको छॾे भॻा काफ़र बाक़ी बचा 10 हितां जो पोयां खां खालिद बिन वलीद गुज़रियो ॾिठई त मोर्चो त ख़ाली लॻो पियो आहे ऐं एॾो भयानक ख़तरनाक हो मामलो जो हद खां वधीक मुक़ाबलो थियो 10 माण्हू किथे 50 किथे 10 सही थी वियो हाणे काफ़र मथे मुसलमान के या खबर ही कान हुई असीं माल पिया मेड़ियूं गॾु पिया कोई मथां छा थो थिए अचानक जॾहिं तीरनि जा वसकारा त वही छा थियो पंहिंजा पेर उते जमाए न सघिया को किरां भॼी वियो को किरां भॼी वियो को किरां भॼी वियो
अल्लाह जे रसूल के चंद सहाबी बिठाओ इन जंग में मुझे पैगंबर साहब जा नंद भी शहीद था। इन जंग में पैगंबर साहब के मथे में जो जख्म आयो जो वडी मुश्किल से रत के रोके वो वलो कुंतु अलमल गैब लस्तक्सरतु मिनल खैर वमा मसनी सू। और मुझा पैगंबर तू ऐलान कर जेकर मुके कुछ जो खबर हुजन हा जेकर मुके गैब जो इल्म हुजे हा तो पो मुके कदे भी का तकलीफ न अचे हा पो घणियों भलायूं पाण गड करे विझा हा त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जेकॾहिं ख़बर पइजी वञे हा त मूं जेके 50 तीरंदाज बिहारिया आहिनि ऐं उन्हनि मां 40 लही पिया आहिनि बाक़ी 10 बचा ऐं अबू के ॿुधायो त खटिल जंग हाराए विया मुस्लमान 70 खां वधीक शहीद थी विया। बहरहाल बाद में मुसलमान खटे त विया तकलीफ़ वॾी ॾिठूं न पर जेकॾहिं वाकई अल्लाह जे रसूल खे इल्म हुजे हा त पाण छा कंदा ॿिया माण्हू मोकिले मां जल्दी वञे उन्हनि खे वापसि वञे तव्हां छो नथा त इन्हनि ॻाल्हियुनि मां ज़ाहिर पियो थिए अल्लाह जा बानो गैब जो इल्म मुंहिंजे रब खे आहे दुनिया जे कंहिं बि फर्द खे न आहे। अल्लाह चए थो ईंदो मफ़ातिहुल गैब यादि रखो गैब जूं चाबियूं मूं डुप्लीकेट बि कंहिंखे न आहे ॾिनी पाण ठाहींदा तुंहिंजा भाई डुप्लीकेट ठाहे छॾे न गैब जूं जेतिरियूं बि चाबियूं आहिनि मिफ्ताह जो लफ़्ज़ कोन्हे मफ़ाती जमा जो सीगो आहे। अल्लाह फरमाए थो जेतिरियूं बि गैब जूं ॻाल्हियूं आहिनि गैब जूं चाबियूं आहिनि इहे सभु जूं सभु मूं वटि आहिनि मूं कंहिंखे ॾिनियूं कोन्हनि। उन करे अल्लाह जा बानो जिंदगी में तकलीफ़ भी ईंदी आसानी भी ईंदी मुसीबत भी ईंदी। उन करे इन तमाम माहौल में सिर्फ अल्लाह जी ज़ात के पुकारन घुर्जे उन्हें का घुरण घुर्जे। आखिरी गाल करे पे जगह ते वठंदुसि डॉक्टर साहब माशाअल्लाह पहुची विया आहिनि। हाँ छा फरमाई लहो दावतुल हक चई न मूंखे सरण हक़ आहे छो इन करे मूंखे हक़ आहे जो आऊं ई तो केन मुसीबत मां कढी सघां थो। अल्लाह जो नबी आहे ॻोठ में मुक़रर आहे कोई पुरानी ॻाल्हि केरु क़बूल करण लाइ तयारु कोन्हे ॾुखियो आहे न को दीन ते हलणु को आसान त कोन्हे। हाँ 5 वक्त नमाज पढ़नी आहे सही रमज़ान अचे पियो रोज़ा रखना आहिनि वरी जे माल है त ज़कात ॾियणी आहे वरी जे माल है त हज करणो आहे। हाँ वरी सुन्नत मुताबिक दाढ़ी भी रखनी हंडे जी दाढ़ी केरु रखे भा तुंहिंजी मर्ज़ी वरी जे पंध हलणो आहे त ही जेको आहे न माना पांचो मथे रखणो आहे माण्हू ठठोड़ू बि कंदा ॾाढियूं बि कंदा मस्तियूं मज़ाकूं बि कंदा ॾाढियूं सवणियूं पवंदियूं। जन्नत एतिरो आसान त कान्हे मुंहिंजा बाबा हाँ ॾुखी त आहे तो ॻोठा उहो नमूनो क़बूल करण लाइ तयार ई कोन्हनि। रब खां दुआ करी मुंहिंजा रब फैसलो कर मुंहिंजो ऐं त तंग थी चुको आहियां। अल्लाह जो ठीकु आहे फैसलो थी वियो। फिलहाणियूं जॾहिं निशानियूं ॾिसी तो तुंहिंजी क़ौम ते सम्झ अज़ाब अची वियो निशानियूं ज़ाहिर थियूं। यूनुस अलैहिस्सलाम अल्लाह ताला जे हुक्म सानी जो इंतजार कोन कयो ॿिए हुक्म जो इंतजार न कई त हाणे करणो छा आहे अॻे ई ॻोठ ते कावड़ा वेठा हुतां निकिरी हलिया विया कि हाणे तव्हांजा अज़ाब जा पहिरीं त ॻोठ वारनि सम्झो त माशाअल्लाह बा मौसम फर्स्ट क्लास मींहुं थो पवे पर जॾहिं माहौल ॾिठो चवंदा यार हीउ माहौल मींहं वारो त कोन थो लॻे हमरा डोरायूं त ॾिसो अल्लाह जो नबी किथे आहे नबी त ॻोठ छॾे चुको किथे बि कोन्हे परेशान थिया नंढा वॾा पोड़ा पका मर्द औरतूं सभु हिकिड़े मैदान में गॾु थिया। अल्लाह मञूं था त असांजो कसूर आहे ऐं असांजो नबी बि नाराज़ थी निकिरी पियो। ही जेको तो अज़ाब आंदो आहे हिकिड़ो दफ़ो टारे छॾ असां ते यकीन कर त असीं सुधरी वेंदासीं तौबा ज़ारी कयूं। अल्लाह चए थो मुंहिंजे उसूल जे ख़िलाफ़ इहो कॾहिं थियो ई कोन्हे जो आंदल अज़ाब टारियां इल्ला क़ौम यूनुस सवाइ क़ौम यूनुस जी क़ौम जे मूं कॾहिं बि आंदल अज़ाब न टारियो हूंदो पर आंदल अज़ाब यूनुस जी क़ौम तां मूं टारियो
आई नबी वनी बेड़ी में बैठो, माहौल साजगार हो, माहौल खराब कौन हो, तूफान वगैरह का शे कान हुई, बेड़ी हली जॾहिं सीर में पहुती, मिच ते पहुती, लोॾा शुरू थी विया, मला हटाह कई, अबा बुॾी वेंदा तूं सभु, पोइ अची वज़न घणो आहे, वज़न हटायो, वज़न हटायो, ही गस कोन्हे, घर कोन्हे, रोड तो कोन्हे, वज़न कीअं हटंदो, जिन नथा हटायो सभु बुॾी वेंदो। इहा पुराणी आदत आहे। अॼु बि तव्हां जेके चिमची ॾिसंदा आहियो न, हूंदा हुन में 6 माण्हू, पर माशाल्लाह जॾहिं ॻोठा निकिरंदी आहे त 20 माण्हू हूंदा आहिनि घटि में, बीठा कीअं, मूंखे हैरत आई, बचा कीअं, बचाव रब आहे। इहा पुराणी आदत आहे। हिननि जेके बि तव्हां ॾिसंदो न गाॾियुनि वारा अक्सर ईअं कंदा, चइबा तव्हांजी मर्ज़ी आहे, आख़िरकार फ़ैसिलो थियो त पुखा विझो, कुरंदाज़ी कयो, जंहिंजो नालो अचे त पकड़ियो, भला अंदरि छा कंदो, साईं नाला लिखण शुरू थियो। पहिरियों नालो आहे यूनुस अलैहिस्सलाम, माण्हुनि जो निहारियो, चयो यार माण्हू उछलाइण जहिड़ो त कोन्हे, हक़ीक़त में अल्लाह जो नबी को मामूली माण्हू त कोन, छॾियो न। वरी ॿियो भेरो कुरंदाज़ी, वरी यूनुस अलैहिस्सलाम, वरी माण्हुनि छॾे ॾिनो, 2 दफ़ा 3 दफ़ा, केतिरो छॾीनि। यूनुस अलैहिस्सलाम जो ॿार लॻे थो आहे मुंहिंजे नसीब में, तव्हां केतिरो कंदो। जीअं ई दरिया में पाणी में अल्लाह ताला मच्छी खे मोकिलियो त खाधो न, महिमान पियो अचे, ऐं मच्छूं माशाल्लाह था ॾिठियूं, रुॻो हीअं जहाज़ खे कयो, जहाज़ हले किथे पहुचे, हाणे खणी नवां खाता निकिता, नवां नमूना निकिता, हुन ज़माने वॾा वॾा ॿेड़ा बि कल्टी थी वेंदा। ही शार्क मछली केॾी ख़तरनाक आहे, हिन खां अलावा कहिड़ियूं मच्छूं आहिनि मच्छी जे पेट में। अहिड़ो क़ैद तव्हां ज़िंदगी में त कोन ॿुधो हूंदो न, केॾो ख़तरनाक आहे। وظنوا العذاب مغاضبا فظن أن لن نقدر عليه فنادى في الظلمات أن لا إله إلا أنت سبحانك إني كنت من الظالمين فاستجبنا له ونجيناه من الغم وكذلك ننجي المؤمنين। मछली वारो जॾहिं नाराज़ थी हलियो, उन संदोसी सख्ती ना कोन पकड़ींदा सो, फनादा फी ज़ुलुमात, ऊंदाहिन में मूंखे पुकारियाई, रात जी ऊंदा, समुंड जी ऊंदा, मच्छी जे पेट जी ऊंदा हुजे, फनादा फी ज़ुलुमात, जी ऊंदाहिन में मूंखे पुकारियाई, अल्लाह इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। अल्लाह तो का साबियो को बि महबूद न आहे, तूं पाक ही, मूं पंहिंजे मथां ज़ुल्म कयो आहे। नबी तो हो न, ॻाल्हि खे सम्झी वियो कि मामिलो किथे थियो आहे, पंहिंजी ॻाल्हि जो एतिराफ़ थो करे, मुंहिंजा रब मञां थो मूं ज़ुल्म कयो आहे, पर तूं त पाक कहीं न। अल्लाह चए थो इहा दुआ जेकर न घुरे हा छा थे हा, ललबिस फी बतनी इला यौम युबासून, जी मच्छी जे पेट में क़यामत ताईं रखां सा, ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। ओ मालिक तोखां सां ॿियो को हाजत रवा मुश्किल कुछा न आहे, तूं पाक ही, मूं पंहिंजे मथां ज़ुल्म कयो आहे। फस्तजबना लहू, रब चए थो मुंहिंजी दुआ क़बूल कई, वनजैना मिनल गम, गम में निजात, गम खां निजात ॾिनीमांसि, वकज़ालिक नुंजिल मोमिनीन, जी अहिड़ी तरह से मोमिननि खे निजात ॾींदा आहियूं। ॻाल्हि खे सम्झो, छो चई त मूंखे सॼो जिन मुसीबत में आऊं त तोखे कढंदुसि, जिन खे तूं सॼी पियो वीचारा पंहिंजी जान जा नफ़े नुक़सान जा मालिक ऐं वारिस न आहिनि, जिन खे इहा ख़बर न पई त अॻियां जेको माण्हू बीठो आहे त मूंखे क़त्ल कंदो, कीअं अली रज़ियल्लाहु ताला खे फजरी वक़्तु क़त्ल शहीद कयो वियो न, क़त्ल जे अॻियां बीठो न, धनी खे ख़बर पए त यार अॻियां माण्हू बीठो आहे मूंखे मारण जे लाइ, या पंहिंजो बंदोबस्त करे आ न, छा मालूम थियो त ग़ैब जो इल्मु अल्लाह खां सवाइ कंहिंखे बि न आहे। अल्लाह जा मानो, अल्लाह खां बस दुआ है त रब साईं मूंखे तव्हां खे तौहीद जी सम्झ अता फरमाए, उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।